अदा शेर मोहम्मद हो त गुजार धाने तू पढ़े उस्ताद फकीर अहमद भी बैठो आ कुर्बान भी बैठो आ ऐं नूर जमाई बैठो आ वाह सही गुजारत हींअर असां संगत वारनि खे ॾींदासीं संगत वारा भली करे असांजा भाउ आहिनि बिस्मिल्लाह वाह बिस्मिल्लाह ऐं माशाअल्लाह गुजारत असां हिननि खे ॾींदासूं पर असांजो उस्ताद कुर्बान जलबानी आहे जेका गुजारत सुभाणे अरबा जो ॾींहुं आहे गुजारत चढ़ंदी भलारी ईद जे ॾींहुं ते गुजारत मालिक जी ठहियल आहे जी बाबा इन खां पोइ वरी शेर मोहम्मद साहब जी गुजारत चढ़ंदी पखी जी पखी मर्ज़ कखनि जी नालो आहे पखी मर्ज़ कखन जी नालो आहे चवेसि तो त मुमल तूं रंज न थी सड़ न हाणे तोसां मुंहिंजो ठाहिया बचे उस्ताद बचे अञा चओ बाबा सही गुजार चवे थी पखी 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 मर्ज़ कखनि जी नालो आहे पखी मतलब चिड़ी भेण सां तूं न ॻाल्हा तूं भाउ शरीयत में आहीं बचे बचे गुजारत पखी मर्ज़ कखन जी नालो आहे हा साईं चवेसि तो त तरी नाक थी मुंहुं दर ते न अच लीला हाणे तुंहिंजो बीहण मोटण बेबका बचे उस्ताद बचे गुजारत अञा चओ भा सही गुजारत चवे थी त पखी पखी मर्ज़ कखनि जी नालो आहे पखी मर्ज़ कखन जी सत्याब झले जे न ससुई कूं अखे माठ करे सबर करे वेही वञे हींअर राति गुग थई अॻियां बांदर बोला वागूं खाई विझे शिकार थी विझे वेही वञ ते बचे फ़कीर मोहम्मद साहब चवेसि थी आता उमिरि ॼाणी थी आ फिरी मूं वटि न अच ॼाणी थी आ फिरी मूं वटि न अच अलाह जी कादर कहरी थई बचे उस्ताद अञा बचे बचे अञा चओ अञा चओ सही गुजार चवे थी त पखी मर्ज़ कखनि जी नालो आहे पखी मर्ज़ कखन जी नालो आहे जी बाबा सही चवेसि थी ओ अमा तूं रंज न थी नसीब में ही आ मरी वञे उस्ताद गुजार मरी वञे वाह जलबानी वाह सही उस्ताद गुजार जो सुर आहे मोरड़ो वाह सही वाह सही मोरड़े जा 6 भैर की मांगर खाइयो जी बाबा हाणे हुन जी न्याणी सीरा आहे जेका रड़ियूं दाहूं करे पई जी हुन जो पीउ पंहिंजी धीउ सां ॻाल्हाए पियो जी पखी मर्ज़ कखनि जी नालो आहे जी ओ अम्मा पखी हुमा ओ अम्मा जी मर्ज़ ॾोखारी जी कखनि जी खारी मर्ज़ ॾुख जी। अम्मा ॾोखारी न थी जी। अमर में ई है वो। वाह सही वाह अमर में ही है वो। वाह सही वाह वाह सही वाह